अचे तो जल्दी जल्दी गाड़ी चल लो गाड़ी को हेठ लाओ छा थियो तू हेठ लाओ छा थियो ब्रेक दे से बैठ थियो छा मम्मा खैर तो छा तो रोज विद्या ठाइंदे के मानी जो बड़को के खाने जो बड़को के चोपले जो बड़को के कपड़े जो बड़को छो असा अदाकार न हूं छा असा के मानू दिसरी न था असा शिकल के वणे न थी वो लठ छो खई दी मसलो छाए तू भी अदाकार है मासा गड वीडियो में कम कंदो परेशान छो परेशान तू तो सब के बड़का दे तो असा के बड़का दियो असा के वणो ही कोन था इज्जत सा हलो हली करे असा के खरीदारी कराई दे शॉपिंग कराए न ता जो भाई तो मासे अरे भाई तो मासे छो तो मसलो बुधाए न करनो छाए बुधाए ना छबा वठी दे कपड़ा वठी दे टोल वठी दे टोपी वठी दे हलो खरीदारी करा हलो बस ले थोड़ी गाल है ना इन लठ कई थी लठ का बार पवे बूथ चंगो न थव तो कोई कम तो चंगा कयो ना मने कम से चंगो था कि ना लठ खण जी जरूरत केड़ी तो फोन करे चया बा खीरा ईद दी शॉपिंग कराए लठ खणी कार जो तो दुनिया दे उहे छा चोंदा वो सही चोंदा ना वो छा चोंदा गलत चोंदा वो तो चोंदा नहीं ये भी गड थस इनन के भी खरीदारी कराए ना पाण त एक एक बड़कानी ना थी बाबा ईद जी शॉपिंग है ना हां तो के भी कराई दम हां बोदू के भी कराई दम हां गूंगे के भी कराई दम हां जेके मुसा टीम में गड आयो ना ता सबनी के ईद शॉपिंग कराई दम बस ना ए छबा वगो हर शे वठी दींदो मैं वो पार्लर ते भी वठी हलंदो मैं बूथ तवार ॾिसो न तए जो हो पासो आहे नी के चमकाई जाए हां बस सही है हां सही है हल जेड़ो बूथ जो कलर थी तोड़ो वारन जो कलर थी वरी लठ खण कार ते भजण हे कर मां गईदा से दा सब मुकारो कहीं जो तू असा मिले तो कदी सखर कदी कराची कदी हैदराबाद कदी ठठे असा फोन हणो तो से रिंगी न तो खणी या बाबा मुजी फैन फॉलोइंग है ना ये मुजा परस्तार ने मुसा मोहब्बत करंदा प्यार करंदा फोन करे घुरंदा उते वने तो दावता खाई दो चाउन के को कपड़ा वठी दो जा के को चप्पल वठी दो चा ईद जी शॉपिंग कंदो तो ता के भी दींदम टेंशन न क्यों असाने में उनन के सा नथो वणे असा नालो नहीं दो थाने अदा अस्सलाम वालेकुम दोस्तों ए मामो मीर हसन बुरड़ो वाला थे इनके खुश आबाद रखे तमाम बेहतरीन टैलेंट आ भलो एक्टर आ सो ईद के हवाले से ईद मुबारक भी ता के चई से ईद जे ला एकड़ो नड़ी क्लिप भी ठाई से हेनले भी दो ना है तो मा छा के मुके मो ताई न कयो ना हर बार असा जी भी पार ते न के कयो ना हाणे मुके जातो भी गिफ्ट मिली लटा कपड़ा उहे तोजा होंदा ठीक आ अदा हेन जे ला भी मुके कुछ दियो तो मा हेन बूथ के भी दिया हां सही आ हाणे वे तो के हाफ पिया आली हे रखा ना होदे के जी दी हे तो खे काठी ना रखो 20 रुपए में तुम 20 मोटाए वठास ना खण बारींदा से वे साड़ी ना 20 वठा न सवार वर तुम ठीक लांतर 20 भी कोन दव की कोन इनने तरी तो तुजो अगो तो माजू कावड़ में सब फुल हुमाए खुदा जो कसम हल रखी हलट तो हलो चाय पियोदा संगत अस्सलाम वालेकुम या अली मदद ईद मुबारक बाबा हेलो पुट मां बेकरी से आयो मां इते माजो केक वठण साईं अस्सलाम वालेकुम साईं चाल अदा खैर केक तो सुठो दीजो को पदरे से नहीं होजे अचो बाबा यार जट्टा जा बेकरी दे चांवर अटो घी के मिलदो हिते या बिया मसाला तो दुकान तो वठी अच मां तो केक वठी अचा तो अरे अदा छा खपे चांवर हर शे आए यार तुम साथ अच तो सही ना आए हर शे आए बाबा असा शुरू करे छडिया न ता जे ला सहूलत एकड़ो मिनट पो गलाए तो मां सौदो वती तो चांवर बावर चे तो हिते आए न अचो मां ता के दिसाया पेरियो तो हिन कुछ भी कोन होंदो चंगु जो ता अची वियाओ 2-3 डी थिया न असा इफ्तिताह कियो आ अच्छा हे दिस हे चांवर दिस केडी क्वालिटी जान वाह वाह हे चांवर हर किस्म जा असा वट पैकिंग में किलो 2 किलो ए इन का अलावा हेडी अच हे दिस हे दाल दिस यार तू वाह वाह साफ दाल है तो बिल्कुल माशाल्लाह ता सिर्फ पानी में रखो पानी में गरी वेंदी इन में न को पत्थर आ न को एड़ो को बना काठी आ साफ कुछ भी ना हे सिर्फ जेका टॉप जी क्वालिटी थी दिया ना जी जी सिर्फ वे आइटम असान दान इनन में कोई बियो ऑप्शन ना है त ए बी सी ना है सिर्फ ए आ जबरदस्त यार वाह वाह हे दिसो ना ता हे दाल दिसो वाह वाह दिसो ता बड़ी सहूलत थी वई है माशाल्लाह इते असा पेरियो समझू पिया ते केक वगैरह या परफ्यूम हे ओ मिले थी अदा हे दिस हे छोला दिस वाह वाह ये केडो छोलो आ यो 16 एमएम जो छोलो आ इनी को अलावा हे नंढो वरी 14 एमएम जो छोलो आ ये सब तुर्की जा यूएसए जा छोला आन वाह वाह ठीक आ इनी को अलावा वरी हे नंढो अना 9 एमएम जो छोलो आ सा वट हे दिसो जबरदस्त क्वालिटी तिनी जी हिकड़ी आ पर साइज जो सिर्फ फर्क आ माना हे पानी में नरम थी गरी वेंदा वाह वाह हे रहा दिस मासा ते हे दिस वाह केडी साफ सुथरी रहा है
माशाल्लाह पैकिंग भी सुठी आहे, सफ़ाई साफ़ सुथरो, न मिटी न दज़ी। अदा हाणे अलहमदिल्ला तव्हांखे असां वटि चांवर, हर क़िस्म जूं दालियूं, छोला, रहां, कुकिंग ऑयल हर क़िस्म जा, वाह वाह। ऐं मसाला हेॾां अचो मां तव्हांखे मसाला ॾेखारियां। हे ॾिसो, हे सॼी पैकिंग मसालनि जी अथव, एतिरी क्वांटिटी जा मसाला अथव, वाह वाह, एतिरा क़िस्म ज़बरदस्त। समूरा मसालनि जा आहिनि। हे सुंढ पई आहे, सौंफ पिया आहिनि, इमली पई आहे, दारचीनी पई आहे, अदरक पियो आहे, गरम मसालो पियो आहे, लहसुन पाउडर, आलू बुखारा, दखनी, सॼो A to Z, मिर्च 2-3 क़िस्म साईं जा। वॾी ॻाल्हि इहा आहे त माना हिते हर आइटम तो जो पैकिंग थियो पियो आहे, साफ़ न त सुथरो। आम दुकाननि ते ईअं कटा खुलिया पिया हूंदा आहिनि, कुआ, मक्खियूं, बिल्कुलु, किविलियूं, बिल्कुलु, बिल्कुलु। अलाए छा छा असां खाऊं था ख़बर नथी पए। असां कस्टमर जी सिहत जो इंतिहाई माना हिकिड़ो क़िस्म जो ख़्यालु रखी करे असां सभु शइ पैकिंग में ऐं सभु A क्वालिटी वारियूं शयूं खणी आया बिल्कुलु, आहियूं। बिल्कुलु। इन खां अलावा वॾी ॻाल्हि इहा आहे त हिते हाणे अलहमदिल्ला गर्मी आहे, असां वटि केतिरी ख़बर, त गर्मियुनि जे करे असां एसियूं वठी आया आहियूं ॿ, त जीअं हे शयूं असांजूं ख़राबु न थियनि। ख़राब, वाह वाह, तमामु बहितर यार, वॾो मसइलो मज़ो अची वियो। सौदो यकीन असां कयो। वटो ई वठो न बाबा, तव्हां कीअं फोन ते बसि चओ? अल्लाह ख़ैर करे सर, हे मां सौदो कढी हिते क्वार्टर ते अचां थो बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां इंशाल्लाह। वठो। ऐं यकीन कयो वॾी हिकिड़ी सहूलियत आहे हिते, माना जेको आहे काॾे ॿिए पासे वञिणो ई न पवंदो, माना हर आइटम हिते मिले थो। ॾिसो न, केचप थी वियो, मैक्रोनी थी वई, शान जा मसाला थी विया, नेशनल जा मसाला थी विया, सॼी रेंज घर जी ज़रूरत जी हिते पई आहे अलहमदिल्ला। हाणे तव्हांखे अॻे जेका शइ हुतां हुतां वठणी पवंदी, खंड, पत्ती, शरबत, चांहियूं सभु पयूं आहिनि, हाणे तव्हांखे हिकिड़ी जॻह ते हर शइ मिली वेंदी इंशाल्लाह। तमामु बहितरीन सहूलियत आहे जी। अस्सलाम वालेकुम दोस्तो, ही वीडियो ठाहिण जो हिकिड़ो ई मक़सदु हुयो त तव्हांखे ॼाण ॾियूं त हाणे माशाअल्लाह हिते भाउ नज़ीर वटि तव्हां हमेशह ईंदा हूंदो, तमामु मशहूरु बेकरी आहे असांजे ठुल जे हिसाब सां। त हाणे मतिलबु हिते ही सहूलियत बि आहे जो माना तव्हांखे घर जो राशन, दाल चांवर, गिहु या मसाला वग़ैरह जेको बि आहे हर शइ मिलंदी अवेलेबल, पर पैकेटनि जे अंदरि बंदि थियल। तव्हां आम दुकान ते ॾिसंदा हूंदो त माना कटा खुलिया पिया हूंदा आहिनि, मक्खियूं थियूं या कुआ थिया, पर हिते सफ़ाई जो एतिरो एतमाद रहे, मतिलबु माशाअल्लाह ज़बरदस्त केॾी सेटिंग थियल आहे। कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे न त बसि हिते हलिया अचो, हर शइ जी तव्हांखे जेको आहे सहूलियत मिलंदी। बिल्कुलु अदा, हाणे असां शहर वारनि खे जीअं मासा त खीरे अर्ज़ु कयो, असां बि अर्ज़ु कंदासीं त असांखे मोट ॾियो। असां पंहिंजे नंढड़े शहर में हिकिड़ो वॾो इनिशिएट वरितो आहे, जो असां हिन खे चॉइस बेकर्स खे असां हाणे कन्वर्ट कयो आहे मिनी मार्ट में। मिनी मार्ट जीअं पाण सखर हलूं था, हैदराबाद हलूं था, नवाबशाह हलूं था, उते माशाल्लाह वॾा वॾा मार्ट आहिनि। असां हिकिड़ी कोशिशि कई आहे, इनशाला असांखे उमेदु आहे त असांजे शहर वारा असांखे मोट ॾींदा, असां अञा हिन खे वधीक एक्सपेंड कंदासीं, अञा वॾे जेको लेवल ते खणी वेंदासीं इनशाला। सर वॾी माशाअल्लाह, महिरबानी। चॉइस हमेशह जेको आहे ठुल में हूअं ई ब्रांड हुई, पर वरी हे शयूं मिलियूं त अञा वधीक मज़ो अचे। महिरबानी। वॾी महिरबानी, ज़बरदस्त, थैंक यू।